अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे खुश आमदीद ऐं वेलकम मुंहिंजे चैनल ते। तव्हांखे अॼु तव्हां भाइरनि खे मां ॾेखारींदुमि पंहिंजे शहर जो हाईवे ऐं अॼु मूंखे पंहिंजे दुकान जे लाइ खणणो आहे अटो। सो तव्हांखे मां चक्की जी बि विज़िट कराईंदुमि ऐं पंहिंजो हाईवे बि ॾेखारींदुमि। त वीडियो स्टार्ट करण खां पोइ पहिरियां तव्हां सभिनी दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे त चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो। त शुरू था कयूं अॼु जो वीडियो। त ॾिसिजो दोस्तों पूरो स्टार्ट था कयूं अॼु जो वीडियो। दोस्तों ही आहे असांजो शहर जंहिंमें असां रहंदा आहियूं। तव्हां सभिनी दोस्तनि खे इहो ॿुधाइणो आहे त कमेंट्स में लाज़मी ॿुधाइणो आहे त ही आख़िर कहिड़ो शहर आहे जेको तव्हां हिन महिल ॾिसी रहिया आहियो। हीअ असांजो तमामु बहितरीनु ऐं प्यारो शहर आहे। पर तव्हां कमेंट्स में दोस्तों लाज़मी ॿुधाइजो त ही आख़िर शहर कहिड़ो आहे। तव्हां हिन हाईवे खां ज़रूरु क्रॉस कयो हूंदो। तव्हां कराची विया हूंदा, तव्हां लाहौर विया हूंदा, मगर हिन हाईवे खां तव्हां लाज़मी क्रॉस कयो हूंदो जेको तव्हां मूंखे कमेंट्स में करे ॿुधाईंदो त ही आख़िर कहिड़ो शहर आहे ऐं हे कहिड़े शहर जो हाईवे आहे। त दोस्तों असां बि पंहिंजी मंज़िल तरफ़ रहंदा। दोस्तों ही आहे नेशनल हाईवे जंहिंमें तव्हां ॾिसी रहिया आहियो त कीअं जेको आहे सो वणकारी थियल आहे, तमामु बहितरीनु, तमामु ख़ूबसूरत। दोस्तों ही आहे असांजो प्यारो शहर। हिते कणक जो फसल बिल्कुलु तयारु आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो। ख़ूबसूरत, तमामु बहितरीनु हीअ लोकेशन, तमामु प्यारी। चंद ॾींहंनि में सभिनी ग़रीब माण्हुनि जा थक लही वेंदा। बहिराड़ी जो माहौल हूंदो आहे हिते। सभिनी जो दारोमदार पंहिंजे फसलुनि ते हूंदो आहे जेको अनक़रीब तयारनि में ऐं अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आयो आहियां वापसी पंहिंजे दुकान ते। जीअं तव्हांखे मां ॿुधायो हुयो त अॼु जो व्लॉग में तव्हांखे मां पंहिंजो इलाइक़े जो विज़िट ऐं अटो चक्की ॾेखारींदुमि। त मां हे 3 कट अटे जा खणी आयो आहियां। हे 1 कटे जो वज़न आहे 40 किलो। असांखे मिलंदो आहे 4600 रुपया। त तव्हां कैलकुलेशन कयो त जेके दोस्त चवनि था त रमज़ान शरीफ़ में हथरादू महांगाई कई वेंदी आहे त तव्हां ॾिसो त गवर्नमेंट जो रेट आहे 4000 रुपया मण कणक। 4000 रुपया मण कणक प्लस में 400 रुपया हिन 1 मण जी छड़ाई ऐं पीसाई आहे। 4400, 200 रुपया सिर्फ़ु मुनाफ़ो आहे 1 मण जे पोयों। जंहिं इलाइक़े में असां रहूं था हिते कोई बि 1 मण या 10 किलो या अधु मण अटो कोई बि न वठंदो आहे। सभु ग़रीब तबिको आहे जेके 2 किलो रोज़ाना जे बुनियाद ते वठंदा आहिनि। छापर जो हिसाबु लॻायो त असांखे मण जे पोयों सिर्फ़ु 200 रुपया बचंदा आहिनि। जेके 300 रुपया मां रक्षिया रखंदा आहिनि, बाक़ी बचा आहिनि सिर्फ़ु 300 रुपया। 300 रुपये में तव्हां ॾिसो त हिन खे अटे खे 8 ॾींहं लॻी वेंदा सिर्फ़ु 300 रुपये जे चकर में। पर पोइ बि काफ़ी दोस्तनि जी इहा शिकायत हूंदी आहे त दुकानदार हथरादू महांगाई कनि था। हथरादू काई बि महांगाई कान हूंदी आहे। मथां खां आइटम जहिड़े तरीक़े सां मिलंदा ओड़े तरीक़े सां ई असां खपाईंदा आहियूं। त दोस्तों ही हुयो अॼु जो वीडियो। तव्हां दोस्तनि खे पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब लाज़मी कजो। मिलंदासीं ॿिए कंहिं इंट्रस्टिंग वीडियो में तव्हां सां गॾु। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़। टेक केयर।